मिस्टर बरकत खान अकेडमी ते मैथ्स जो उस्ताद आहे। कचहरी कंदे हुन मूंखे ॿुधायो त संदसि शागिर्द बार-बार हिकिड़ो सुवाल पुछंदा आहिनि त रियाज़ी जी दुनिया में अंग्रेज़ी अल्फ़ाबेट्स जो कहिड़ो कमु आहे? आख़िरकार पाण इहे अंग्रेज़ी अल्फ़ाबेट लेटर्स या सिंधी में जंहिंखे पाण चऊं अखर, इहे इस्तेमालु छो कंदा आहियूं? पाण अक्सर ॾिठो हूंदो त पाण खे मैथ में ए, बी, सी, एक्स, वाई, ज़ी जहिड़ियूं सिंबल्स या लेटर्स मिलियल हूंदा आहिनि। इहे मैथ्स में छा कंदा आहिनि? हुन मूंखे सुहिणे नमूने सां मिसालनि जे ज़रिए इहो किस्सो सम्झायो त आख़िरकार इहे लेटर्स पाण इस्तेमालु छो कंदा आहियूं। उहे मिसाल हिन वीडियो में मां तव्हांजे अॻियां रखंदुसि। मसलन पाण हिकिड़ी इक्वेशन था वठूं जंहिंमें आहे x + 3 बराबरि 10 जे। छा x हिते अंग्रेज़ी जो लेटर आहे या अंग्रेज़ी जो अखर आहे त उहो अंग्रेज़ी जो अखर न आहे। हिते x जो मतिलबु आहे ही हिकिड़ो ख़ाल आहे त इन ख़ाल में छा विझिजे जो टे उन सां एड कयूं या जोड़ कयूं त बराबरि अचे 10 जे। यानी छा टिनि सां जोड़ कजे जो 10 थिए। एक्स जी जॻह ते पाण कुझु बि रखी सघूं था। मसलन पाण हिते कार्टून जो हिकिड़ो फेस बि रखी सघूं था जंहिंसां अगरि टे एड कजनि त उहो बराबरि थी वेंदो 10 जे। सो ही हिते ॼण के ख़ाली दॿा आहिनि जिन में का अहिड़ी शइ रखिजे जेका टिनि सां जोड़ थिए त उहा बराबरि थी वञे 10 जे। सो ही अंग्रेज़ी जो अल्फ़ाबेट या लेटर न आहे, ही हिकिड़ो ख़ाल आहे या हिते पाण को ॿी का शइ रखी सघूं था जीअं पाण सवाल जी निशानी रखी आहे। अहिड़े ई तरीक़े सां पाण एक्स जी जॻह ते खिलण वारी सिमली बि रखी आहे। पाण अगरि अॻिते वधूं हिन खे वधीक सम्झण जी कोशिशि कयूं, फ़र्ज़ु कयूं था तव्हां मूंखे ॾियो था 3 रुपया ऐं मां तव्हांखे ॾींदुसि 4 रुपया। जेकॾहिं तव्हां मूंखे ॾियो था 5 रुपया त मां तव्हांखे ॾींदुसि 6 रुपया। जेकॾहिं तव्हां मूंखे ॾियो था 7.1 रुपयो त मां तव्हांखे ॾींदुसि 8.1 रुपयो। तव्हां मूंखे को बि अमाउंट ॾेई सघो था, को बि मिक़दार, को बि वैल्यू ॾेई सघो था। मां तव्हांखे हुन में हिकु वधाए करे वापसि कंदुसि। हिन सूरत हाल में मां केतिरा नंबर लिखंदुसि? छो न अंग्रेज़ी अखर इस्तेमालु कजनि ऐं ही ॻाल्हि चिटी ऐं वाज़े कजे जिथे हर नंबर वेरीफाई थिए। मसलन तव्हां मूंखे एक्स था ॾियो त मां उन में छा कयां थो, हिकु जोड़ कयां थो ऐं जेको वैल्यू ठहे थो उहो तव्हांखे वापसि कयां थो जीअं हिते वाए ठहियो। सो ही जेकी क्वेश्चन ठही आहे इहा हर नंबर जे लाइ इस्तेमालु थींदी छाकाणि त पंहिंजे ॾियण वठण जो तालुक जेको आहे उहो इक्वेशन में भरपूर इस्तेमालु थियल आहे। फ़र्ज़ु कयूं था ही एक्स उहो वैल्यू आहे जेको तव्हां मूंखे ॾियो था। सो हिते जेकॾहिं 3 आहे त हुन में हिकु जोड़ कंदुमि वाए थी वेंदो 4। जेकॾहिं इहो 7.1 आहे त हिकु एड कंदुमि वाए थी वेंदो 8.1 जेको तव्हांखे वापसि कंदुसि। सो हिन इक्वेशन में एक्स ऐं वाए जो पंहिंजो को बि वैल्यू कोन्हे, हू ॿिए कंहिं वैल्यू खे रिप्रेज़ेंट या ज़ाहिर कनि था। हिते पाण ईअं बि चई सघूं था त जेकॾहिं तव्हां मूंखे स्टार ॾींदव त मां तव्हांखे स्माइली फेस ॾींदुसि। उन स्टार में हिकु एड कंदुसि त फ़र्ज़ु कयूं था उहो स्माइली फेस थी वेंदो ऐं मां तव्हांखे ॾेई छॾींदुसि। सो अंग्रेज़ी लेटर्स फ़क़ति निशानियूं आहिनि, ॿियो कुझु बि न।